नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त नून लीग अॻुवाण एहसन इक़बाल चयो त टैक्स हासिल करण में नाकामी जी ज़िम्मेवार हुकूमत आहे। इकनॉमिक ग्रोथ कंहिं बि बजट जी बुनियादी हदफ़ हूंदो आहे। तजवीज़ कयल बजट में को बि तक़ाज़ो पूरो थींदे नज़र न पियो अचे। क़ौमी असैम्बली बजट इजलास में तक़रीर कंदे एहसन इक़बाल चयो त मुआशी तरक़ी कंहिं बि बजट जो बुनियादी हदफ़ हूंदो आहे। रोज़गार जा मौक़ा पैदा करणु मुआशी प्लान जो अहम नुक़्तो आहे। बजट में रुगो हिकु शइ नज़र अची रही है त IMF खे कीअं ख़ुशि करणो आहे। IMF खां $6 अरब वठणु बजट मंज़ूर कई वेंदी। इन चयो त हुकूमत हिकु साल में हर शइ जो इल्ज़ाम करप्शन ऐं कर्ज़नि ते विझी रही आहे। हुकूमत नई कुंवार नाहे, इन खे बि हिसाब ॾियणो पवंदो। संदसि वधीक चवणो त मेहूं ऐं गाॾियूं खपाए सादगी जो ड्रामो कयो आहे। 5 सालनि में 10,000 अरब रुपयनि जो जवाबु असां ॾींदासीं। हुकूमत ॿुधाए त हिकु साल में 5,000 जो कर्ज़ु केॾांहुं वियो। तव्हां डी चौक ते त न हुकूमत में आहियो, हुकूमत खे पाण ते तनक़ीद बर्दाश्त करणी पवंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।